ब्रेकिंग न्यूज़ अनासी नवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी के अॻुवाण अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो पेशावर में तक़रीब के ख़िताब, जंहिंमें उनजो इहो चवण हो त अॼु मुल्क में बदतमीज़ी ऐं गार गंद नज़र अचे थी। सोशल मीडिया ते इन नौजवाननि जे ज़हननि खे ख़राब कयो आहे। पीपल्स पार्टी नज़रियाती जमायत है। शर्जील इनाम मेमण जो वधीक चवण हो त पीपल्स पार्टी केपी सूबे के सुञाणप ॾिनी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में गार गंद की सियासत के ख़त्म कयो। पीपल्स पार्टी अॻुवाण जो वधीक चवण हो त असांजे मुल्क जो कल्चर अदब ऐं एहतराम है, जेको तव्हांजे नज़रिए सां इख़्तिलाफ़ करे उनखे गारियूं ॾियणु कल्चर नाहे। शर्जील इनाम मेमण जो वधीक चवण हो त तव्हां सोशल मीडिया ते बदतमीज़ी जो तूफ़ान बर्पा कयो। सियासी मुखालफ़न खे सियासी अंदाज़ में जवाब ॾियणु घुर्जे। आसिफ अली ज़रदारी मुल्क की मैशियत के ठीक करे सके थो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी के अॻुवाण ऐं अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो पेशावर में तक़रीब के ख़िताब। शर्जील इनाम मेमण जो चवण हो त अॼु मुल्क में बदतमीज़ी ऐं गार गंद नज़र अचे पई। सोशल मीडिया ते उन्हनि नौजवाननि जे ज़हननि खे ख़राब कयो। पीपल्स पार्टी केपी सूबे के सुञाणप ॾिनी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में गार गंद की सियासत के ख़त्म कयो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। पीपल्स पार्टी के अॻुवाण ऐं अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पेशावर में तक़रीब के ख़िताब कयो आहे, जंहिं दौरान उनजो इहो चवण हो त अॼु मुल्क में बदतमीज़ी ऐं गार गंद नज़र अचे पई। सोशल मीडिया ते हुननि नौजवाननि जे ज़हननि खे ख़राब कयो आहे। शर्जील इनाम मेमण जो इहो चवण हो त पीपल्स पार्टी नज़रियाती जमायत आहे। पीपल्स पार्टी केपी सूबे के सुञाणप ॾिनी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में गार गंद की सियासत के ख़त्म कयो। शर्जील इनाम मेमण जो ख़िताब दौरान चवण हो त असांजे मुल्क जो कल्चर अदब ऐं एहतराम आहे, जेको तव्हांजे नज़रिए सां इख़्तिलाफ़ करे उनखे गारियूं ॾियणु कल्चर नाहे। तव्हां सोशल मीडिया ते बदतमीज़ी जो तूफ़ान बर्पा कयो। शर्जील इनाम मेमण जो इहो चवण हो त सियासी मुखालफ़न खे सियासी अंदाज़ में ई जवाब